नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त दुनिया में पाण चवंदा आहियूं हाँ कि असांखे भॻवान जनम ॾिनो आहे, हाँ पर असांजा माउ पीउ त ॿिया आहिनि न। हाँ त इहो कहिड़ी रीति चवंदा आहियूं, हुनजो अर्थ छा आहे? हाँ ॾिसो, जीअं दुनिया में कोई कंहिंखे नयो रास्तो ॾेखारींदो आहे या के भूले हुए खे हुनजी पहचान ॾेई छॾींदो आहे कि तूं ईअं आहे, तूं ईअं आहे, तूं ईअं, सुठी सुठी पहचान। त हू चईंदा न त मूंखे नयो जीवन ॾिनो, इहो नयो रास्तो ॿुधाए करे, पहचान ॾेई करे। कोई माण्हू भुलिजी वेंदो आहे पंहिंजे पाण खे, त पहचान मिलंदी त ईअं लॻंदो नयो जीवन मिली वियो। त हिन रीति पाण चईंदा आहियूं। शरीर जा माउ बाप त पाण खे जन्म ॾींदा आहिनि न जी, लेकिन ही केर थी चए कि मूंखे भगवान जन्म ॾिनो, त ही आत्मा थी चए। अच्छा, जॾहिं आत्मा पंहिंजे पाण खे, पंहिंजे पीउ खे, पंहिंजे घर खे, हिन सृष्टि चक्र जे ड्रामे खे भुलिजी वेंदी आहे न, तॾहिं परमात्मा हिन सृष्टि ते अची करे आत्मा खे जगाईंदो अथसि कि तूं केरु आहे, तुंहिंजो पीउ केरु थी, तुंहिंजो घर कहिड़ो थी, तूं कीअं हिन सृष्टि ते 4 युगनि में चक्कर काटे हाणे कलयुग अंत में अची पहुची आहे, दुखी थी वई आहे ऐं तोखे सुखी थियणो थी वापसि पंहिंजे जीवन में, त तूं पंहिंजे पाण खे आत्मा समझ, मूंखे निराकार रूप में यादि कर, पंहिंजे घर परम धाम खे यादि कर, हुते पाण सभु रहंदा हुयासीं, पंहिंजे सतयुग जे सुखनि खे यादि कर। त याददाश्त परमात्मा आत्माउनि खे ॾियारंदो आहे। त हिन याददाश्त जे कारण आत्मायूं कॾहिं कॾहिं चईंदियूं आहिनि कि भगवान असांखे जनम ॾिनी, अर्थात भगवान असांखे दुखनि जी दुनिया खां सुखनि जी दुनिया में वञण जो रास्तो ॿुधाई, असांखे जगाए करे। तॾहिं आत्मायूं चईंदियूं आहिनि। लेकिन पंहिंजे पाण हिन दुनिया में सभु पंहिंजे पाण खे शरीर सम्झी वेठा आहिनि न, त शरीर जे रूप त शरीर जो रूप शरीर त पाण खे माउ बाप ॾिनई न, जेका शारीरिक माउ बाप, लेकिन आत्मा चईंदी आहे अच्छा कि भगवान अर्थात परम पिता परमात्मा मूंखे अची करे हीअं नयो जीवन ॾिनई, जंहिंजे कारण मां सतयुग जो सुख भोगदी आहियां। अच्छा, हाँ ठीक है, ठीक है दीदी, थैंक यू।